अमरीका ऐं ईरान विच में वधंदड़ छिकताण हिक नए मोड़ ते पहुची वई आहे, जिते अमरीकी दिफ़ा वारे वज़ीर पेट हेग्स ईरान खे सख़्तु ख़बरदार कंदे चयो आहे त तेहरान दानिशमंदीअ सां फ़ैसिलो करे, ॿी सूरत में सख़्तु नतीजा भोगणा पवंदा। पेंटागोन में ब्रीफिंग दौरान हुन चयो त अमरीका ईरान खे साफ़ पैगाम ॾेई छॾियो आहे त जेकॾहिं हुन ग़लति फ़ैसिलो कयो या कंहिं मुआदे खां पासो कयो त अमरीकी फ़ौज वटि ॿीहर कार्रवाई करण जी मुकमल सलाहियत मौजूदु आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे एडमिरल बार्ट कूपर दावा कई आहे त ईरान पंहिंजे तबाह थियल फ़ौजी ताक़त ॿीहर बहाल करण जे क़ाबिल नाहे। अमरीकी इख़्तियारनि जो चवणु आहे त संदन फ़ौज हर वक़्तु तयारु आहे ऐं सिर्फ़ु हिकु बटण दॿाइण सां कार्रवाई शुरू करे सघिजे थी। ॿिए पासे अमरीकी फ़ौज जे आला उहिदेदार जनरल डैन केन चयो आहे त अमरीकी फ़ौज कंहिं बि वक़्तु ॿीहर जंग शुरू करण लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। हुन इहो बि इंकशाफ़ कयो त 13 अप्रैल ते ईरान जे बंदरगाहनि ख़िलाफ़ु बहरी नाकाबंदी शुरू कई वई, जेका ईरान जे सामूंडी इलाइक़नि समेत आलमी पाणीअ ताईं लाॻू थींदी। साॻिए ई वक़्तु फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान जो दौरो करे पासदाराने इनक़लाब जी क़यादत सां मुलाक़ात कई, जिते ख़िते में अमन ऐं जंगबंदीअ बाबति अहम ॻाल्हियूं कयूं वयूं। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ बि चयो आहे त लिबनान ऐं ईरान जी जंगबंदी हिक जहिड़ी अहमियत रखे थी ऐं ईरान मुस्तक़िल तौर ते अमन लाइ कोशिशूं तेज़ करे रहियो आहे। उन दौरान डोनाल्ड ट्रंप हिकु दावा कई आहे त लिबनान ऐं इसराईल विच में 10 ॾींहंनि जी जंगबंदीअ ते इतफ़ाक़ कयो वियो आहे, जंहिंखे हू पंहिंजी सिफ़ारती कामयाबी क़रार ॾेई रहियो आहे। माहिरनि मूजिबि सूरतहाल इंतिहाई हसास थी चुकी आहे, जिते हिकु तरफ़ सिफ़ारती कोशिशूं जारी आहिनि त ॿिए पासे फ़ौजी तयारियूं बि मुकमल थी चुकियूं आहिनि।